शिया उलमाए काउंसिल पाकिस्तान जे सॾ ते अॼु चिलिहार में सिंधु दरिया ते केनाल कढण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि केनाल समूरा नामंज़ूर ऐं दरिया ते धाड़ा नामंज़ूर जा नारा हंया। चिलिहार जे मेन चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में स्कूली शागिर्दनि ऐं शहर वासियुनि शिरकत कई। एहतजाजी मुज़ाहिरे खे शिया उलमाए काउंसिल पाकिस्तान चिलिहार जे अॻवाननि ख़िताब कयो, जंहिंमें ज़वार आबिद लोंगाणी, मौलाना अब्बास रिन ऐं शहरवासी मुश्ताक कासवानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ते केनाल अॾण जे अमल खे निंदियो ऐं शदीद मज़म्मत कई। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त केनाल अॾण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं इन ते थींदड़ कम तुर्त बंदि कयो वञे। सिंधु दरिया असां सिंधियुनि जो जियापो आहे। इन खे सुकाइण जी साज़िश खे नाकाम बणाइण लाइ एहतजाज जो दाइरो अञा बि वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची